अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप पेरिस मौसमियाती मुआहदे खां अलॻि थियण जो ऐलान करे छॾियो। अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप व्हाइट हाउस जे रोज़ गार्डन खे खिताब कंदे चयो त पेरिस मुआहदे खे ॿीहर तय करण लाइ फौरी ॻाल्हियूं शुरू कयूं वेंदियूं त जीअं अहिड़ो समझौतो तय थी वञे जेको अमेरिकी टैक्स ॾींदड़नि लाइ बहितर हुजे। अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप ऐलान कयो त अमेरिका 2015 ईस्वी में पेरिस में माहौलियात बाबति तय थियल आलमी मुआहिदो ख़त्म करे रहियो आहे। अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप जो चवणु हो त वाशिंगटन पेरिस मुआहिदे खां निकिरी रहियो आहे छाकाणि त उन में शामिल शर्तनि सबबि अमेरिका ते इक़्तिसादी बोझ पइजी रहियो आहे। संदसि चवणु हो त अमेरिका ग्रीन क्लाइमेट फंड जी रक़म खे फौरी तौर ते रोके छॾींदो, जंहिं जे नतीजे में तमामु वॾी रक़म ज़ाया थी रही आहे। तर्जुमान शान स्पाइसर जो चवणु हो त जिन अॻवाननि सां सलाहूं कयूं वयूं उन्हनि में अमेरिकी कारोबारी शख़्सियतूं ऐं परॾेही अॻवान शामिल हुआ। पेरिस मुआहिदे तहत अमेरिका समेत 187 मुल्कनि ते ज़िम्मेवारी आहे त उहे मुल्क आलमी गर्मी पद खे 2 डिग्रियूं घटि रखी वधीक कोशिशूं कनि त उन गर्मी पद खे 1.5 डिग्री ताईं महदूद करे सघिजे। पेरिस मुआहिदे तहत अमेरिका 2025 ईस्वी ताईं कार्बन डाइऑक्साइड जी नेकाली में 26 खां 28% ताईं घटिताई जो वाइदो कयो हो। अॻूणे अमेरिकी सदर बाराक ओबामा 2015 ईस्वी में पेरिस मौसमियाती मुआहिदो कयो हो। अॻूणे अमेरिकी सदर बाराक ओबामा पेरिस मुआहिदे जे रद्द अमल में चयो त ट्रंप इंतज़ामिया मुस्तक़बिल खे रद्द करे रही आहे।